या ड्यूटी जुदा-जुदा माण्हुनि ते मुक़ररु थी इहो आहे ड्यूटी हज़रत अब्बास ने ॿुधायो नबी से उतारियो छो त इहा इन में वॾो इकराम ऐं फज़ीलत आहे जो असां हासिल कयूं। अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु सुबुह जो सवेरो इन खूह जे मथां पाणी भरण लाइ थी बिछो पंहिंजो पुट बि हाणे उन मां कढी करे त हाजिर जो पाणी पियारिया छो त हर हाजिर दौर कोन्हे हर हाजिर दिलो कोन्हे कोई पाणी कढी करे उनखे पियारे जंहिंमहिल हुज़ूर पाक अलैहिस्सलाम काबतुल्लाह जो तवाफ़ करे नबी से काबतुल्लाह तवाफ़ के कयो उठ ते कयो काबतुल्लाह जी चौधारी चादर भी कयो उठ ते भी कयो उठ ते छो कयो हालांकि उठ ते काबतुल्लाह जी हाथ वा सरजमी मस्जिद है इन दे करे हुजूर पाक अलैहिस्सलाम काबतुल्लाह जो तवाफ़ उठ ते कयो ढांचे ते कयो इन दे करे जो पाण मथे हुजन आई बाकी जेके भी सहाबी आहिनि नबी पाक अलैहिस्सलाम जो तवाफ़ जो तरीक़ो ॾिसन नमूनो ॾिसन आई बाकी उम्मत खे ॿुधाइनि त अल्लाह जे रसूल हीअं तवाफ़ कयो आहे तव्हां बि हीअं कयो। ऐं हजर असवद जंहिंमहिल ईंदा हुया पाण करीम अलैहिस्सलाम तवाफ़ जे दौरान फिरंदे हजर असवद खे चुमी ॾिबी आहे जे चुमी न ॾेई सघे रश घणी थी वञे त पोइ हुनखे हथ ॿुधाए जे हथ नथो पुॼाए सघे हथ खे लुटी ॾे हथ नथो पुॼाए त पोइ वरी लकिड़ो हुजेसि पोइ लकिड़ो हुनखे हणी करे वरी हुनखे हथ टुटी ॾे। पाण करीम अलैहिस्सलाम जंहिंमहिल उठ ते चकर ॾेई फिरी आया तंहिंमहिल उते माण्हू जी रश हुई हजर असवद खे चुमी पिया ॾियनि पाण उन उठ ते चढ़ंदा हुया हालांकि साहिब नबी से के जा पिया ॾियनि पर पाण उम्मत खे सबक सेखारण जे लाइ लकिड़ो जो हथ में हुन उन लकिड़ो जी छोभ उन ते पथर ते रखियो ऐं पाण फरमाईं उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला परसां बीठो हुयो पाण फरमाईं उमर ॾिसो रश केॾी आहे हजर असवद खे माण्हू चाहिनि था त हुनखे चुमी ॾियूं उमर तूं ईअं न कजां तूं ताक़तवर माण्हू सॻो माण्हू जेकर अचे त हजर असवद खे चुमी ॾियां ऐं माण्हू जो छूटियूं हणी करे धक हणी करे मुंहुं हणी करे परे करे तूं ताक़त इस्तेमाल करे हजर असवद खे चुमी ॾे तोखे सवाब नथो तो गुनाह ताने करे रश हजर असवद खे घणी हुजे उनखे चुमी कोन बि उनखे परे खां हथ ला हथ न लाए सघे त परे खां पाण फरमायो अञा हथ बि नथो लाए सघे रश घणी त परे खां सिर्फ़ हीअं करे पंहिंजे हथनि खे चुमी ॾेई छॾे इहो हुनजो हजर असवद खे जीअं चुमी ॾे उनखे बि ओतिरो सवाब जे इशारो कयो उनखे बि ओतिरो सवाब फर्क न थियो बल्कि एतिरो आहे न फर्क आहे जंहिं थक माण्हू खे हणी करे हजर असवद खे चुमी वञे ॾिनी ऐं जंहिं माण्हू रश जे करे कंहिंखे धक न आयो परे खां हथ जो इशारो करे चुमी ॾेई छॾी हुनखे सवाब थींदो जंहिं धकण ऐं चुमी ॾे हुनखे सवाब न थींदो नबी पाक अलैहिस्सलाम फरमान जी मोहताजी कई पाण तवाफ़ करे जंहिंमहिल 7 चकर पूरा थिया तंहिंमहिल अची करे आप ज़मज़म जे बदिरां बीठा हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु हुज़ूर पाक अलैहिस्सलाम खे पाणी ॾिनो हज़रत अब्दुल्लाह जेको हज़रत अब्बास जो पुट हुयो पाण फरमायो ज़मज़म जो पाणी पियारियो हज़रत अब्बास पंहिंजे पुट खे चयो त मां हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जे लाइ ज़मज़म जो पाणी सुबुह जो सवेरो दिलो भरे रखियो आहे छो त उहो पाणी साफ़ आहे हाणे माण्हू अची विया काफ़ी हाजी अची विया आहिनि जे हिन खूह में रसा विझी करे डोल विझी करे पाणी खे ख़राब करे छॾियो आहे मूं पाणी पाक ऐं साफ़ सुबुह जो सवेरो नमाज़ महिल कढी करे रखियो आहे त उन मज़ा नबी पाक अलैहिस्सलाम खे पाणी पियारे पाण जंहिंमहिल ऐं लफ़्ज़ ॿुधो हज़रत अब्बास जा पाण फरमायो अब्बास ईअं न कर मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे उहो पाणी पियार जेका मुंहिंजी उम्मत बि इस्तेमालु करे मुखे उम्मत का अलग न कर मुखे उम्मत का जुदा न कर उन जे कहता हुजूर पाक अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत सां प्यार कंदे मोहब्बत कंदे हज़रत अबू हुरैरा खे फरमाया अबू हुरैरा हे खीर जो प्यालो खण मुखे भी बुखा त 70 साहबा खे भी बुखा पर पहिरें सभिनी खे प्यारे करे बाद में ओबर वारो पाणी ओ खीर मुखे दे तमाम बाद में पियंदुमि असांखे पाण फरमायो त ओबर पियणु हराम न आहे नाजायज़ कोन्हे बुराई कोन्हे हर माण्हू पे ये में पलिती कोई पाण सबक सेखारियो पाण पाणी घुराए करे पींदऊं पे करे वरी वो पाणी वात मुबारक जो पाणी घुड़ी करे उन डोल में विधऊं उन दिले में विधऊं पाण फरमायो अब्दुल्लाह पुत्र हे पाणी वरी ने ज़मज़म में विधी छॾ हे पाणी मां मोहम्मद करे वरी ओबर ने ज़मज़म में मिलाए छॾ त जेका मुंहिंजी उम्मत बाद में ईंदी उनखे बरकतूं हासिल थियनि उहा उम्मत मुंहिंजी पाणी बि मुंहिंजी ओबर बि पींदी त उहा बरकत बि हिनखे हासिल थींदी ज़मज़म जी बरकत बि उन्हनि खे हासिल थींदी
हालांकि उनकी गोड़ी में पानी न हुआ पानी कोई डुक पाण को यो मिली यो त क़यामत ताईं इन पानी सां मिलियो पियो हूंदो ताकि ए पानी मां मोहम्मद करीम जी ओबर ऐं इन ज़मज़म जी बरकत मुंहिंजी उम्मत खे क़यामत ताईं मिलंदी रहे। हुज़ूर पाक अलैहि जी ओबर जो पानी घटि थो रही आहे जेका हिन ते ॻाल्हि आहे त वरी टेम खपे। पाण करीम अलैहि जे लाइ सवेर सुबुह जो साहब ईंदा हुया फजर जी नमाज़ पढ़ी बस कंदा हुया त साहब किराम पंहिंजा लोटा ठिकर थांव खणींदा हुया। सुबुह जो शारो हुजे या उनारो हुजे हुज़ूर पाक अलैहि जी खिदमत में करे रखंदा साईं हिन में बरकत जी दुआ करो ऐं असां पाणी सॼो ॾींहुं तव्हांजी बरकत वारो पाणी पीअंदासीं। साहब फरमाईंदा पाण पंहिंजो हथ मुबारक कोन विझंदा। साहब फरमाया केमल शारे जी मौसम सख्त सर्दी हूंदी असांजा दिला रात जो बदल हूंदा पर कोई पाणी वांगुरु पाणी हूंदो जेको असां खणी करे पाण करीम असांजे खिदमत में रखंदा हुआसीं। साईं हिन में बि हथ विझो ऐं असां पाण तव्हांजो पाणी बरकत वारो इस्तेमालु कयूं त पाण उहे थधाण खे महसूसु कोन कंदा पर पंहिंजी उम्मत खे मोहबत खे ॾिसी करे उहो पाणी में हथ मुबारक में पाणी में विझंदा त पाण फरमाईंदा वञी करे पीओ। हुज़ूर पाक अलैहि जी जिस्म जो पाणी ओबर मुबारक जो पाणी घटि ॻाल्हि थोरी आहे तमामु वॾी अहमियत वारो पाणी आहे। साहब नबी पाक अलैहि ने वुज़ू फरमाईंदा हुया न वुज़ू करण खां बाद जेको पट ते पाणी उनखे किरण कोन ईंदा पाण वुज़ू करे मुंहं खे पाणी जो हणंदा त साहब हिते वेंदा। ये साहब किराम जो हुज़ूर पाक अलैहि जो बरकत होती जब गांव धंधा न गांव नारो पाणी पट ते किरण कोन ईंदा हथ जलींदा त असांखे पाणी हालांकि वो पाणी थोड़ो हुयो पर जेकर क्या साहब की पानी न मिलंदो त चवंदो बे के तुम हथ में जेका आलाना इहा बि मूंखे त मुंहिंजी जिस्म खे लॻे बाबा ही हुज़ूर पाक अलैहि जो इश्क या घटि ॻाल्हि न या वॾी ॻाल्हि आहे। तंहिंजे करे नबी पाक अलैहि पाणी इहो ज़मज़म में मिलायो। जनाब इब्राहिम अलैहिस्सलाम चक्कर ॾींदे फलम्मा बलग महु साया कुरान शरीफ फरमाया तो जॾहिं हज़रत इस्माइल 58 साल जो थियो इब्राहिम अलैहिस्सलाम ख्वाब लथो त इन्नी अज़बहुक मां तोखे ज़बह करे रहियो आहियां। मां ख्वाब लथो आहे त पुट मां तोखे ज़बह पियो कयां। अज़बहुक सीगो मुज़ारिया जो आहे ज़बह करे रहियो आहियां छुरी मुंहिंजे कंध ते घुमी रही आहे। अनज़ुर माज़ा तरा हाणे तुझी कहिड़ी सलाह आहे हाणे तुझी कहिड़ी मर्ज़ी आहे छो त कम पिन जो गजल हुयो तंहिंजे करे सलाह ज़रूरी हुई। या इब्राहिम अलैहिस्सलाम तां टी चौथी आज़माइश आहे हिकिड़े बाग जी बि घरवारे खे छॾे अचण जी बयाबान में इहा टी आज़माइश हुई पंहिंजे पुट खे ज़बह करण जी। जंहिंमहिल पहिरीं राति ख्वाब लथई सुबुह जो सोचई हीउ ख्वाब अलाए कहिड़े क़िस्म जो आहे। इहा 8 तारीख़ ज़ुल्हज जी हुई। 8 तारीख़ खे अरबी में यौम तरवीह चइबो आहे। यौम तरवीह जी माना आहे सोचण जो ॾींहुं। वरी 9 तारीख़ ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वरी ख्वाब लथो ख्वाब लथई त पंहिंजे पुट खे ज़बह करे रहियो आहे। वरी ॿियो ॾियारो थियो हाणे उनखे अरबी में चइबो आहे यौम अरफा सुञाणण जो ॾींहुं। माना इब्राहिम खे मालूम थियो त हाणे मूंखे हुकुम आहे त पंहिंजे पुट खे ज़बह कर। वरी टी राति ख्वाब लथई इब्राहिम पंहिंजे पुट खे ज़बह करे इब्राहिम सम्झी वियो त बस पुट खे ज़बह करणो ई करणो आहे। ओ ॾींहुं 10 तारीख़ हुई। हाणे उनजो अरबी में नालो आहे यौम नहर माना ज़बह करण जो ॾियारो। कुरान शरीफ फरमाए थो इन्ना आतैना कल कौसर वसल्लि लिरब्बिका वनहर पंहिंजे रब जे लाइ कुर्बानी कर। ये कुर्बानी ॾियारो 10 तारीख़ इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे तैयार करे छुरी खणी करे तैयारी करे हज़रत इस्माइल खे मिना जे मैदान में वठी आयो। उन जबल जे पासे खां जेको असां बि ॾिसे आहियूं उन कुशल सभिनी खे नसीब फरमाए। उन जगह ते इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे चयो पुट मूं तोखे चयो आहे त ख्वाब मां लथो आहे मां तोखे ज़बह करे रहियो आहियां हाणे तूं तैयारी कर। मेरे पुट देव दसा मुझा बाबा मुझा हाथ भी बद जा मुझा पैर भी बद जाए मुझो चोलो लाए करे कमीज लाए करे मुझे अम्मा गिर जाए। उन्हें भी किस्मत सा उन्हें ने भी मुझे मुसाफा पता प्यार होयो वो भी मुझे कमीज से से करे उम्र पर मुझे याद करे कने करे मुझे वरी पेशाने पर लेटा जा जब मुझो मो तुझे मुझे सामने थे या पितर सब कदा छोड़ी न पवे जब तू मुझो मो चारों से करे वरी मां काके के हला का जल्दी रवनी फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन। कुरान
कुरान शरीफ फरमातो जे मला भाई आमादा थिया मुतमैन थिया ते मला पंजे पुट के पेशाने पर लेटाए करे कंध जे मथा पे छुरी घुमाए पर छुरी हले ना पे छुरी हले पे पर ज़बान पे करे अल्लाह ताला जल जलाल हजरत जिब्रील के मोकले करे हजरत इस्माइल के कंध जे ने टुकड़े के लोहा जो टुकड़ो बनाए छरियो सीओ बनाए छरियो छुरी अमल कभी करे छुरी काम ना पे करे आखिर बांधे जे अल्लाह ताला इब्राहिम अलैहि सलाम जे दिल के जातो त इब्राहिम जरूर पंजे पुट के ज़बह कंदो केमल हजरत जिब्रील के फरमान जिब्रील वने घटो खणी वने करे इब्राहिम के चयो त हिन के ज़बह कर पंजे पुट के हाणे छ मेरे जाके ते पटी पदी पई हजरत जिब्रील आयो घटो खणी आयो कला को जगत में घटो जो पलियो पे काजो होयो हाबिल ऐं काबिल आदम अलैहिस्सलाम जब पुट होया एकरो नालो हाबिल होयो बेजो काबिल होयो बिने जो कागाल के तकरार होयो आदम अलैहिस्सलाम जो ता भाई कुर्बानी कयो त कुर्बानी कबूल थींदी मां उन के परणाइंदो हाबिल भी कुर्बानी पेश कई अल्लाह दे गया काबिल भी कुर्बानी पेश कई कुर्बानी पेश ही कभी त कुर्बानी के मैदान रखबो आसमान का बाईनी जेका उन कुर्बानी के सारे चने या आगे रखो उन ज़कात ईद भी तो हाबिल भी रखी काबिल की कुर्बानी कबूल को थी हाबिल की कुर्बानी कबूल थी भाई उन्हें घटे के बाद साड़े भाई तो घटो अल्लाह ताला दरगाह मते ग्राह करे जन्नत में पाले तैयार कयो हां अजो हजरत जिब्रील अलैहिस्सलाम खणी तो जे अजी करे इस्माइल अलैहिस्सलाम जी बदरा इस्माइल के तो चयो इब्राहिम अलैहिस्सलाम पर आयो जब आयो भी घटो खण पे आयो के जब से बुदा इब्राहिम पर पुत्र के ज़बह तो करे ते मेरे इब्राहिम अलैहिस्सलाम का रड़े निकले तो बाकी इब्राहिम अल्लाह जो दोस्त है अल्लाह जी जारी में अल्लाह जो बाबा भी केदो बरो इब्राहिम आशुका सचवा जो पर पुत्र के मदद करे जब रड़ करे कि अल्लाहु अकबर अल्लाह सब का मरो वाके इब्राहिम जी अल्लाह सा सच्ची जारी वाके इब्राहिम जो बुदोसी तो रुचोसी अल्लाह चांदो तो इब्राहिम जो खलीला इब्राहिम जो दोस्ता असा चंदासी त पक घटाए पर जब आज रुचोसी वाके इब्राहिम अल्लाह जो दोस्त है जब हजरत जिब्रील अल्लाह अकबर अलग सच्चा जब हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम समझी त जिगड़ पहुंची है अखिन का पट्टी परे करे इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अल्लाह बराबर और अल्लाह का सा कोई हाजत रवा कोनी अल्लाह का सा को माबूद कोनी अल्लाह का सा को मुश्किल कुशा कोनी और जिब्रील अल्लाह का सवा कोई मुरो दोस्त कोनी अल्लाह ताला जल जलाल मुरो खालिक मालिक जाओ के नबी बनायो मा अल्लाह दी इश्क में पर पुत्र दवा को अल्लाह का सा कुछ को जब अनी बिंजा कलमा पूरा थिया इब्राहिम अलैहिस्सलाम पाजे पुत्र मात कढियो घटे के रवानो थियो जिब्रील फरमातो घटे के ज़बह को इस्माइल कामयाब थियो काम में कामयाब थियो तो इस्माइल अलैहिस्सलाम न्यारे करे फरमायो वारत तुझे अदी कुदरत अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द ये हजरत इस्माइल लफ्ज़ है जब बड़ी कोई जवाब में जे अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द जिब्रील के बेची है हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के पाजे पुत्र थियो तो अल्लाह वाके सब का मदवा सब तारीफ अल्लाह ताला दिलाए जाओ के कात्या में बताओ जाओ के कामयाब करो वलिल्लाहिल हम्द ज़बह थिया सवाब मिलिया कामयाबी मिली वनिया हर से मिली वनिया बराबर भाई कम कया मुके बताए में ज़बह करण का बची भी विश्वास मुके कामयाबी करे हालांकि इब्राहिम अलैहिस्सलाम के खबर हुई था तो इस वाले के ज़बह कर दो ज़बह न थी ये खबर जरूरत वो इंतजाम करते हो हां वो जानना चाहो ना मना इब्राहिम के खबर ना होई त कोई इस्माइल के ज़बह कंदो सही बची तो इस्माइल के भी खबर कोन आई त बाबू के ज़बह कंदो मा बची नजर ये बोलो बिने जे त पाक साफ हुई इब्राहिम जी या ने तो आज मुझे पुत्र के ज़बह करनो आ थीवी दो इस्माइल के बिया खबर त मा हा कर कया अल्लाह जो हुक्म अज मा अल्लाह जे दाल कुर्बान थी तो पर अल्लाह फरमा दो इब्राहिम तुनी मर्जी त पुत्र के ज़बह कया इस्माइल जी मर्जी त मा ज़बह थी वना पर मा अल्लाह जी मर्जी त ज़बह नथी दो मा बचाए कुर्बान व तशाउन इला यशा अल्लाह जियता गुरदा भी न थिंदो जे मा अल्लाह गुरदो कोई दुआ अल्लाह ताला जमी मुसलमान के नंबर से लेकर